बदीन ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। घरनि खे बाहि विकोड़े वई आहे। बाइस्बब घरनि में पियल सामान, खटूं, बिस्तरा ऐं नियाणियुनि जो ॾाज सड़ी वियो आहे। ज़िक्रिया, कादिर बख़्श, लियाकत, सारा ऐं जमियत जा घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि पोरियत ख़ानदान बि यारो मददगार खुले आसमान हेठि वेठल आहे। बदीन ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। घरनि खे बाहि विकोड़े वई आहे। बाइस्बब घरनि में पियल सामान, खटूं, बिस्तरा ऐं नियाणियुनि जो ॾाज सड़ी रखियो वियो आहे। बदीन ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। ॻोठ झाड़ू मला में घरनि खे बाहि विकोड़े वई आहे। बाहि सबबि घरनि में पियल सामान, खटूं, बिस्तरा ऐं नियाणियुनि जो ॾाज सड़ी वियो आहे। बदीन मां तफ़सील मालूम कंदासीं अली मोहम्मद शानी खां। जी अली मोहम्मद शानी। बदीन कराची रोड ते झाड़ू मला में पोरियतनि जे घरनि खे ओचितो ॿाहिरि लॻण जे नतीजे में 5 पोरियतनि जा घर जेके सड़ी रखजी विया आहिनि, जंहिंमें ज़किरिया आहे ऐं उन खां सारा जमियत मल्हारनि जा घर जेके आहिनि उहे सड़ी रखजी विया आहिनि, जंहिंमें सामान जेको बि आहे खाधे पीते जो, खटूं, बिस्तरा, हंधि औरतुनि जे जेको ॾाज जो, नियाणियुनि जे ॾाज जो जेको सामान उहो बि सड़ी मुकमल ख़तमु थी वियो आहे। जॾहिं त पोरियत जेके हुआ मज़दूरी ते हुजण जे करे बाहि ओचितो हवा तेज़ लॻण जे करे लॻी, औरतुनि जे दाहनि ते पाड़े वारा ओड़े वारा पहुची उन्हनि बाहि ते कंट्रोल करे वेझो कुझु घर जेके सड़न खां बचाए वरिता आहिनि। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां अपील कई आहे त हुननि जी फौरी माली मदद करे ऐं संदन जेका सहायता कई वञे। जी महिरबानी अली मोहम्मद शानी आगाह करण लाइ।